दादू रिपोर्ट मुख्तियार अली सुमरो शाहजहान पार्क यासिर कॉलोनी जे रहवासी औरत मिसमात मुमताज़ खातून लुंड पंहिंजे ज़ख़्मी भाउ अली रज़ा लुंड खे वठी दादू ए सेक्शन थाणे ते पहुची फ़रियाद दाख़िल करायो त ॻोठ नांगू शाह जे रहवासी ज़ाहिद लुंड सां संगावती तकरार हलंदड़ अॻु में मुंहिंजी 13 सालनि जी धीउ अगवा करे साण ज़बरदस्ती निकाह कयो आहे। अॼु वरी मुंहिंजे भाउ पोरियत अली रज़ा लुंड सां झेड़ो करे उन जी टंग मथां लोडर रक्षा चाढ़े ज़ख़्मी करे फ़रार थी वियो आहे। ज़ख़्मी पोरियत ऐं औरत SSP दादू शबीर अमन सेठार खां मुतालबो कयो त ज़ाहिद लुंड ॾोहारी आहे, अॻु हाफ़राइट थियल आहे, जंहिं मां जान जो ख़तरो आहे, जल्द गिरफ़्तार करे मथस केस दाख़िल कयो वञे। पुलिस वाक़े जी NC रिपोर्ट दाख़िल करे जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापनि जो सिलसिलो शुरू करे ॾिनो। SHO A सेक्शन महमूद खान पठान ऐं वॾे मुंशी अली बख्श लुंड चयो त जल्द जवाबदार गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वेंदो ऐं फ़रियादी औरत सां इंसाफ़ कयो वेंदो। मेहर रिपोर्ट में रियाज़ सोमरो मेहर जे ॻोठ हुसैन डेपर जी रहवासण मिसमात अनवर खातून करीमत नुसरत खातून नेशनल प्रेस क्लब मेहर पहुची पाक किताब खणी ज़रिए ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कंदे हिदायूं आहे त जवाबदारनि न्याज़ लियाकत नज़ू इरशाद ॿियनि अॻूणे कमिश्नर अकबर जी चुर्च ते असांजी ज़रिए ज़मीन ते कब्ज़ो करे मुंहिंजे भाउ सदाम खे कुहाड़ियूं हणी सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न थी करे हिननि मुतालबो कयो आहे त असांजी ज़रिए ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ ऐं मुंहिंजे भाउ ते हमिलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। डोकरी रिपोर्टर असलम ख़ान बुघियो डोकरी लॻ ॻोठ गाजे देरो जो रहवासी पोरियत नौजवान नदीम अली सियाल कल्ह शाम 3 बजे 11,000 बिजलीअ में शहीद थी वियो, जंहिंखे डोकरी अस्पताल नीम वियो पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। मरहूम जी जनाज़ा नमाज़ थी गुज़री बाद में साईं मियां गाजी शाह जी मक़ाम गाजी देरो में तदफ़ीन कई वई। वधीक ख़बर शामिल कंदा हलूं त जनाज़ा नमाज़ बाद ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। अॼु मुर्ज़ा बुघियो सोशल वर्कर बाबर अली लांघा साफ़ी असलम ख़ान बुघियो साफ़ी असगर अली जोगी मरहूम नौजवान नदीम अली सियाल जे वॾे भाउ निज़ाकत सियाल पी ऐं ॿियनि भाइरनि सां ताज़ियत कई। फातिह कुल पिणु बख़्शिया। ताज़ियत बाद पोयरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो नौजवान ईअं न मरे हां, ॻोठ जी बिजली 1.5 महीने खां बंदि हुई, ओचितो बिजली अची वई ऐं जेरो सां झपे वई। वारसनि जो वधीक चवणु हो त बिजलीअ जो को इतला न मिलियो हो, अचानक असांजे पुट खे शाट लॻी ऐं शहीद थी वियो। वालिद साहब टियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह मटियारी पुलिस गर्दीअ जी इंतहाई ॾियारीअ जी ॾियारे ते पुलिस पारां फटाका विकिरो कंदड़ इकलेती बिरादरी जे रेड़े मालिकनि मथां तशदुद कंदे गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइण बाद समूरो सामान पैसा न ॾियण जे कारण खणी पोरियतनि खे लाकअप में वाड़े छॾियो। वारसनि पारां मटियारी थाणे आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे, जंहिंमें वारसनि जो चवणु आहे त साल में 1-2 ॾींहं असांजी ॾियारी अचे थी, जेका ख़ुशी मल्हाइण लाइ असां हल्की फुल्की फटाकनि जो विकिरो कंदा आहियूं ऐं वान ॿारींदा आहियूं, जंहिं तां शाम खां पुलिस असां ख़िलाफ़ रण ॿारे ॾिनो आहे। असांजा केतिरा ई मज़दूर ऐं रेड़ा हलाईंदड़ पैसा न ॾियण तां गिरफ़्तार करे गरी रिश्वत घुरी वञे थी। हिननि DIG हैदराबाद खां रिश्वत घुरंदड़ ऐं बेगुनाह पैसा न ॾियण तां तशदुद कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जी घुर कई आहे। होॾां सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि बि पुलिस जी अहिड़े किरियल हरकत जी मज़म्मत कंदे चयो आहे त फ़ौरी तौर इकलेती मज़दूरनि खे पंहिंजो सामान वापसि करे उन्हनि जा माण्हू आज़ादु कया वञनि। सॼी दुनिया में अॼु मीरपुर ख़ासि हिंदू बिरादरी पंहिंजो वॾो मज़हबी त्योहार दीवाली मल्हाए रही आहे। सेंट्रल जेल मीरपुर ख़ासि में SSP सेंट्रल जेल शहाबुद्दीन सिद्दीकी पारां जेल में बंदि हिंदू बिरादरी सां तालुक़ रखंदड़ 85 कैदियुनि लाइ हैप्पी दीवाली नाले प्रोग्राम मुनक़द कयो वियो। प्रोग्राम में फ़लस्तीन में यहूदियुनि जी ज़ालिमाणे ऐं वहशी दहशतगर्द कार्रवाइयुनि में ॿारनि बुज़ुर्ग औरतुनि जे क़त्ल मस्जिदनि मदरसनि जी शहीदनि अस्पतालनि ऐं स्कूलनि खे बम धमाकनि ऐं शहीदनि जी यादि में 5 मिंट जी ख़ामोशी अख़्तियार कई वई। हिंदू बिरादरीअ सां तालुक़ रखंदड़नि खे ख़ासि पूॼा जो मौक़ो ॾिनो वेंदो ऐं उन्हनि में मिठाइयूं ऐं केक विराया विया। SP सेंट्रल जेल शहाबुद्दीन सिद्दीकी हिकु बुज़ुर्ग कैदी रतन लाल खे पाण वटि बीहारियो ऐं खेसि इज़त ॾिनी ऐं चयो त कैदी असां लाइ ॿार ऐं वारिस आहिनि। कैदी समाज में बहितरीन पाकिस्तानी बणिजी सघिजे थो। उन मौक़े ते हर जेल जी इंतिज़ामिया तरफ़ां हिंदू बिरादरी जे कैदियुनि लाइ ख़ासि मानीअ जो बंदोबस्तु कयो वियो। उन मौक़े ते असिस्टेंट डिप्टी कमिश्नर हेडक्वार्टर सलीम शेख, असिस्टेंट सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस सेंट्रल जेल मीरपुर ख़ासि अज़ीम थेबो ऐं जेलर हमज़ा पिणु मौजूदु हुआ। बाद में हिंदू बिरादरी जे कैदियुनि खे सॼो ॾींहुं बेरख में रखियो वियो ऐं ख़ासि पूॼा करण ऐं संदन मज़हबी त्योहार दीवाली मल्हाइण जो मौक़ो ॾिनो वियो। एवान साफ़त सूमार समय जो मीरपुर ख़ासि सिंधी मीडिया जे 3 डिसंबर वारी सक़ाफ़ती सॾ खे वरनाईंदे सकरन प्रेस क्लब जे आगंद ते शानदार प्रोग्राम करण जो फ़ैसिलो कयो वियो। उन सिलसिले में हमदर्द हाउस सकरन ते अहम इजलास मुनक़द कयो वियो, जंहिंमें हमदर्द ऑर्गेनाइज़ेशन जे चेयरमैन गुल मोहम्मद रिंद शहरी इत्तेहाद सकरन जे सदर सैयद एहसान अली शाह ऐं सकरन प्रेस क्लब जे सदर काज़ी जावेद सनाई पंहिंजी टीम समेत शिरकत कई।
जिते सलाह मशवरनि बैदि तय कयो वियो त 3 डिसंबर ते सक़ाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हायो वेंदो, जंहिंजे इंतज़ामनि लाइ 3 रुकनी ऑर्गेनाइज़िंग कमेटी जोड़ी वई, जंहिंमें निसार अहमद ख़ासकेली, रज़ा मोहम्मद सियाल ऐं इक़बाल अहमद रिन खे शामिल कयो वियो। जेकी प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कंदा इजलास में उहो पिणु तय कयो वियो त प्रोग्राम में सूफ़ियाणो राग पिणु करायो वेंदो, जंहिंमें सूफ़ी रागी वज़ीर अली शाह सुर विखेरींदो, जॾहिं त अदीब शाइर सुघड़ ऐं मज़ाहिया शख़्सियतूं पिणु प्रोग्राम में पंहिंजे ॾात पेश कंदा। इजलास में राशिद अली खुड़ो, साहब ख़ान नूनारी, अमीर गुलरिन ऐं आजिज़ जमाली पिणु शरीक हुआ। न्यूज़ सैदाबाद रिपोर्ट नज़ीर अहमद सोलंकी। गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल अब्दुल वाहिद बुरड़ा में एकता डे जे हवाले सां प्रोग्राम शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि अजरक टोपी ऐं सक़ाफ़ती लिबास ओढे वॾे तादाद में शरीक थिया। सिंध जी सक़ाफ़त, तारीख़, रस्मनि रिवाजनि ते टेबला, रक़्स, तक़रीरूं, गीत ॻाए भरपूर दाद इनाम तगमा ट्रॉफियूं वसूल कयूं। प्रोग्राम में अली मोहम्मद लगारी, इंजीनियर जावेद लगारी, मुंतज़िर महदी, रहमतुल्लाह बिलाल, अली अहमद जमाली, अनवर बुरड़ो, डाडा अब्दुल्ला बुरड़ो, माशूक जमाली, राजा सोलंकी, अली हसन लगारी, नवीद लाखो, शाहिद लगारी ॿियनि ख़िताब कंदे चयो त असांजी सिंध जी सक़ाफ़त सदियूं पुराणी आहे ऐं दुनिया जे ॿियनि क़ौमनि असांजी सक़ाफ़त रस्मुनि जो नक़ल कयो आहे। असांजी सक़ाफ़त में महिमान नवाज़ी, आदिर भाउ कचहरियूं, हिक ॿिए जी सार लहण ऐं इंसानियत शामिल आहे। पर हाणे वक़्तु गुज़रण सां गॾु असां पंहिंजी सक़ाफ़त विसारे रहिया हुआसीं त अली काज़ी जी कोशिशुनि सां असां पंहिंजी सक़ाफ़त ऐं वरिसे खे नुमाया करण लाइ हर साल हिकु ॾींहुं मुक़ररु कयो, जंहिं ॾींहं खे असां हर साल मल्हायूं था ऐं मल्हाईंदा रहंदासीं। उन ॾींहुं असां मच कचहरियूं, सक़ाफ़ती प्रोग्राम सक़ाफ़ती लिबास ओढे मल्हायूं था। हिननि चयो त उन ॾींहुं जिते असां पंहिंजी सक़ाफ़त खे उजागर करियूं था, उते उन सां रोज़गार जा मौक़ा वधिया आहिनि। रिलियूं, गज, टोपी, अजरक, लुंगियूं बर्त वॾी तादाद में ठहनि था। सकरन तालके सकरन जे लाइ WC जे चूंडियल बाडीअ जी हलफ बरादरी तक़रीब काज़ी अलवरायो मेमण ऑडिटोरियम हॉल सकरन प्रेस क्लब में मुनक़द कई वई। मरकज़ी सदर ज़ुल्फ़िकार ख़ासकेली, उहदेदारनि सदर मोहम्मद वारिस नूनारी, सीनियर नायब सदर ख़ैर मोहम्मद लाखो, नायब सदर महताब जमाली, जनरल सेक्रेटरी मीर मोहम्मद कीरियो, जॉइंट सेक्रेटरी हुजूर बख्श नूनारी ऐं राब्ता सेक्रेटरी मसूद उमरानी खे हलफ खणायो। उन मौक़े ते GWC जे मरकज़ी सदर ज़ुल्फ़िकार ख़ासकेली, मोहम्मद सिद्दीक़ मंगियो, सैयद एहसान अली शाह, डिवीज़नल सदर वली मोहम्मद जोखियो, महमूद मुस्तफ़ा मक्सी, अरबाब परियाड़ ऐं ॿियनि अलॻि अलॻि ख़िताब कंदे चयो त सिंध में मज़बूत जागीरदारी निज़ाम सभु ज़ुल्म ऐं जबर जी इंतहा थी वई आहे। शहीद अजमल सावंत, शहीद अज़ीज़ महमूद, शहीद जान मोहम्मद महर, इरशाद रांझाणी, नाज़िम जोखियो, बिलावल काका ऐं मौसूम नियाणी फ़ातिमा फ़ड़ो जे क़त्ल समेत थींदड़ ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी उन मज़बूत भोतारगी निज़ाम जा ज़िंदा मिसाल आहिनि। असांखे उन तबक़ाती सिस्टम जे ख़िलाफ़ मुंज़म जिदोजहद करणी पवंदी। तक़रीब खे मोहम्मद आलम कीरियो, अब्दुल समद गबोल, रज़ा मोहम्मद सियाल, अमर कीरियो, मोहम्मद चंगल उन्नड़, ग़ुलाम मुस्तफ़ा कुबर, हुसैन बख्श कीरियो ऐं ॿिया ख़िताब कयो। मेहर रिपोर्ट रियाज़ सूमरो। मेहर में हिंदू बिरादरी पारां ॾियारीअ जूं तक़रीबूं जारी। सुन्नत थांवरदास ऐं मंदिर मेहर में हिंदू बिरादरी जे तक़रीबूं जारी। ॾियारीअ जे मौक़े ते हिंदू बिरादरी पारां ॾियारी जी तक़रीब दौरान ॾिया ॿारिया विया ऐं मंदर खे सींगारियो वियो। ॾियारीअ जे तक़रीब दौरान सुन्नत थांवरदास मंदिर में ख़ासि पूॼा कई वई। तक़रीब दौरान हिंदू पंचायत जे अॻवान डॉक्टर गोंदा भोजवाणी, राहिल चरियाई, नानक राम हिंदूअ जा, डॉक्टर हेमन राय, राकेश हिंदूजा, उमित लाल गंजाई, दिलीप कुमार, अविनाश भोजवाणी, दिलीप कुमार चरियाई, प्रदीप कुमार चरियाई, उमित भोजवाणी ऐं ॿियनि पारां शानदार नमूने ॾियारीअ जूं ख़ुशियूं मल्हायूं वयूं। तक़रीब खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त ॾियारी ऊंदाही जे ख़ात्मे ऐं बुराई जे ख़ात्मे वारो ॾिहाड़ो आहे। हीउ ॾींहुं असां बुराइनि जे ख़ात्मे ऐं ऊंदाहीअ में रोशनीअ जी लाट ॿारे राम खे भेटा पेश करे रहिया आहियूं। ॾियारीअ जे मौक़े ते हिंदू बिरादरी पारां घरनि ते ॾिया ॿारे चरागा पिणु कयो वियो ऐं मिठाइयूं पिणु विरहायूं वयूं। हिंदू बिरादरी पारां ही रस्मूं 3 ॾींहंनि लाइ जारी रहंदियूं, जॾहिं त मेहर, सुन्नत थांवरदास ऐं मंदर में थींदड़ तक़रीबुनि दौरान सिक्योरिटी लाइ पुलिस एहलकार पिणु मुक़ररु कया विया आहिनि। मीरपुर ख़ासि SSP मीरपुर ख़ासि पारां ट्रैक्टर ट्रालियुनि ऐं ॿियनि गाॾियुनि जे रेफ्रिजरेटर लाइट लॻाइण जी मुहिम शुरू। ट्रैफ़िक हादसनि में क़ीमती जानियूं बचाइण इंसाननि जी ख़िदमत आहे। SSP मीरपुर ख़ासि आदिल मेमण SSP मीरपुर ख़ासि आदिल मेमण अॼु हादसनि खां बचाव लाइ मुहिम शुरू करे छॾी। ट्रैफ़िक इंचार्ज हैदर अली बलोच पारां मीरपुर ख़ासि जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि ते ट्रकुनि, ट्रैक्टरनि, ट्रालियुनि, रक्शनि ते रेफ्रिजरेटर लाइटूं लॻायूं वयूं आहिनि। ड्राइवरनि ऐं कंडक्टरनि खे हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि त मुख़्तलिफ़ गाॾियुनि हादसनि खां बचण लाइ हिफ़ाज़ती क़दमनि खे मुकमल करण लाइ ऐवान साफ़त सूमार सां वेंदो। मेहर रिपोर्ट में रियाज़ सोमरो। मेहर जे ॻोठ हुसैन डेपर जी रहवासण मिसमात अनवर ख़ातून, करीमत, नुसरत ख़ातून नेशनल प्रेस क्लब मेहर पहुची पाक किताब खणी ज़रिए ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कंदे हिदायूं आहे त जवाबदारनि न्याज़ लियाकत
नज़ू इरशाद ॿियनि अॻूणे कमिश्नर अकबर जी चुर्च ते असांजी ज़रिए ज़मीन ते कब्ज़ो करे मुंहिंजे भाउ सदाम खे कुहाड़ी हणी सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न थी करे हिननि मुतालबो कयो आहे त असांजी ज़रिए ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ ऐं मुंहिंजे भाउ ते हमिलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। न्यूज़ सैदाबाद रिपोर्टर नज़ीर अमन सोलंगी। न्यूज़ सैदाबाद प्रेस क्लब में न्यूज़ सैदाबाद लगोट मेवो बिलाल जे रहवासी नौजवान मोहम्मद हनीफ़ बिलाल पुट खैरुद्दीन बिलाल मीडिया जे अॻियां दायूं कयूं आहिनि त नूर केटी बेले अंदरि चौंकड़े नंबर 22 में असांजे घरनि सां लाॻापियल 10 एकड़नि जे कचे जी ज़मीन ते असांजा अबा ऐं ॾाॾा ज़रिए फसल पोखे गुज़ारो कंदा रहिया आहिनि। असां उन ज़मीन ते बबर जा वण पोखिया आहिनि। हिन दायो आहे त ॻोठ ग़ुलाम मोहम्मद बिलाल जा रहवासी दलील बिलाल सोज़ अली बिलाल सादिक बिलाल ऐं आगे ॾिनो बिलाल असांजे 10 एकड़नि जी ज़मीन ते पोखियल बबर जा वण ज़बरदस्ती छांगीदा था रहनि ऐं ज़रिए फसल खे पाणी ॾियणु नथा ॾियनि। हर वक़्तु हथियार बंदनि ते असांजी ज़मीन ते घुमनि पिया ऐं मूंखे ऐं मुंहिंजनि भाइरनि खे क़तल करण जूं धमकियूं था ॾियनि। हिननि दायो आहे त असां सां थियल ज़ादतियुनि बाबति बिलाल बिरादरी जे चङनि मुड़ुसनि लाल खान बिलाल ऐं नियाज़ बिलाल खे शिकायतूं कयूं, जिन धुरियुनि जो फ़ैसिलो रखियो। जॾहिं फ़ैसिले ते वियासीं त चङनि मुड़ुसनि जे साम्हूं मुंहिंजे बुज़ुर्ग चाचे भूरो बिलाल खे तशदुद जो निशानो बणायो। हिन दायो त असां फॉरेस्ट पुलिस स्टेशन ते शिकायत करणु वियासीं त पुलिस रिपोर्ट ई दाख़िल न कई। हिन वज़ीर आला सिंध IG पुलिस सिंध DIG पुलिस हैदराबाद SSP मटियारी खां मुतालबो कयो आहे त इंसाफ़ ॾियारियो वञे।